पब्लिक हेल्थ खाते ज़िले मटियारी जे ऑफिसरनि जी नाअहली सबब आरओ प्लांटनि जी मरम्मत जा करोड़े रुपया हड़प थी विया। गुज़िरियल कुझु महीननि खां आरओ प्लांट ऑपरेटरनि जूं पघारूं बंदि, ऑपरेटर फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। मटियारी ज़िले जा मुख़्तलिफ़ आरओ प्लांट ज़बून हाल बणियल रहवासियुनि खे पीअण जो साफ़ पाणी मुहैया न थी सघियो। मटियारी ज़िले जे आरओ प्लांट ऑपरेटर्स जावेद काका, हबीब फराश, हाजी खान मल्ला, सैयद अली गोहर शाह, ख़ालिद रोजानी, आशिक कोरेजो ऐं ॿियनि मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हणंदे चयो त पब्लिक हेल्थ मटियारी एक्सीएन असलम डाहिरी आरओ प्लांट जी मरम्मत जा करोड़े रुपया हड़प करण जे चक्कर में आहे। आरओ प्लांट सही नमूने हली न सघिया आहिनि। आरओ प्लांट जे ऑपरेटर्स खे पघारूं न पयूं मिलनि। मटियारी ज़िले जे 66 आरओ प्लांट जा ऑपरेटर गुज़िरियल 7 महीननि खां फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। असां सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे गुज़ारिश था करियूं त इंक्वायरी करे असां मज़लूम ऑपरेटर्स खे पघारूं जारी कयूं वञनि। आरओ प्लांट सही नमूने ठाराए ॾिना वञनि। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची